नमस्कार। सिंधु सागर भारत में अवां सभिनीनि जी दिल्ली आजा स्वागत। दोस्तों, असांजो किताब हली रहियो आहे डॉक्टर चोएथराम गिदवानी। उन जा असां कुझु चैप्टर्स ॾिसी आया आहियूं। हाणे उन ई किताब में अॻियां था हलूं। अचो त ॾिसूं अॼु असां वटि कहिड़ो चैप्टर आहे। असां वटि अध्याय आहे 6 एंड उन में डॉक्टर साहिब जे बारे में लेखक लिखियो आहे देश सेवा जी राह में। देश सेवा जी राह में कीअं थो जेको आहे डॉक्टर चोएथराम गिदवाणी वते उन जो कुझु पॉइंट्स मां हिते खणी आयो आहियां, तव्हांजे साम्हूं रखां थो पियो। 1913 में कराची में कांग्रेस जो अधिवेशन थियो। कांग्रेस में 2 दल हुआ, हिकु गरम दल ऐं हिकु नरम दल, ऐं उहे ॿई दल सक्रिय हुआ। ऐं पर जेके गरम दल वारा उहे कांग्रेस खां अलॻि हूंदा हुआ। ऐं डॉक्टर चोएथराम कराचीअ में वञे थो पर कॉन्फ्रेंस में भाग नथो वरिते, पर उतां साहित्य कुझु ज़रूर थो खणी अचे जेको हैदराबाद में अची करे रखे थो एंड माण्हुनि खे उहो विराहे थो पियो। ऐं कांग्रेस खे नेताउनि खे बि उन हैदराबाद में अचण जी नींड ॾिनी आहे। त उन महिल जेको कांग्रेस में सक्रिय हो लाला लाजपत राय, त लाला लाजपत राय कुझु ॾींहंनि खां पोइ हैदराबाद में अचे थो ऐं हैदराबाद में हुनजो चङो सुठो स्वागत थो थिए। तव्हांखे यादि हूंदो त 1913 खां वठी जेको आहे इहो ज़मानो जेको आहे लाल बाल पाल जो हूंदो, जॾहिं लाला लाजपत राय, विपिन चंद्र पॉल एंड जेको आहे ॿियो पाल, त उन्हनि ॿिन्ही जो जेको आहे हलंदियूं हुयूं। लाला लाजपत राय जूं तकरीरूं जेके हूंदियूं हुयूं उहे जोश भरींदड़ हूंदियूं हुयूं ऐं उहे अहिड़ियूं तकरीरूं हूंदियूं हुयूं जेको माण्हू मुअल हुजे न उन में बि उहो साफ़ होके छॾे थी। त लाला जी जेको आहे दक्षिण अफ्रीका में अंग्रेज़नि जी रंग भेद जेका नीति हुई उनजे ख़िलाफ़ु ऐं उनजा अत्याचार जेके हुआ उन्हनि जा किस्सा खणी करे सॼे भारत में भ्रमण कयो। ऐं महात्मा गांधी जेको आहे उन पंहिंजनि साथियुनि सां गॾु दक्षिण अफ्रीका में जेको आहे हिकु मुहिम हलाई हुई ऐं उनजे करे हू उते जेल में बि वियो हली। त उन्हनि जी मदद करण जे लाइ लाला लाजपत राय सिंध में अचे थो ऐं चंदो इकठो करण जे लाइ चवे थो पियो डॉक्टर साहिब खे। त डॉक्टर साहिब पंहिंजनि दोस्तनि सां गॾु मिली करे चंदो कुझु कठो करे थो पियो ऐं उन्हनि जी मदद करे थो पियो। ऐं हैदराबाद में हिकु आम जुलूस बि कढियो वियो जंहिंमें शहर जा घणेई माण्हू जिनमें पढ़ियल लिखियल बि हुआ, ख़ासि तरह सां वकील ऐं स्कूलनि जा मास्तर बि हुआ, उहे बि उन जलसे में उन मीटिंग में शामिलु थियनि था पिया। ऐं हिते ई बाय गुरदास, गोस्वामी चेतनगीर ऐं डॉक्टर चोएथराम बुलंद आवाज़ में अहिड़े मौक़े लाइ ठाहियल हिकु राग बि ॻायो हो। कहिड़ो राग हो उहो? गांधी गणनायक सब विददायक पालक सहायक जेल गए, पालक सहायक जेल गए। माना गांधी जेको अफ्रीका में हलाए रहियो हुआ मुहिम, उन जे लाइ सिंध में बि जेको आहे चइजे की हिकिड़ी मुहिम शुरू थी वञे हली ऐं उन जे लाइ हीअ राग जेको ॻाइनि था पिया। इन राग में महात्मा गांधीअ जे जेल वञण जी त हूंदी हुई, पर जेके अंग्रेजी सरकार जेके गोरा हुआ उन्हनि जा जेके ज़ुल्म हूंदा हुआ उन्हनि ज़ुल्मनि जो बि विस्तार सां वर्णन हूंदो हो। ऐं उन खां पोइ लाला लाजपत राय जी तकरीर थी, गोरनि जे ज़ुल्मनि ते सभिनी अंग्रेज़नि ते फटकार विधी ऐं घणनि जी अखियुनि मां त ॻोढ़ा वही आया हुआ, छो जो हुननि जूं एतिरियूं त वधीक चइजनि की ज्यादतियूं हूंदियूं हुयूं जेको ॿुधी करे माण्हू जा लिंग कांडारजी वञनि। उहो राग जेॾीमहिल ॿुधाए थो त पियो, छो जो संगीत में जेको आहे न उहा हिकु ताक़त हूंदी आहे, राग में हिकु ताक़त हूंदी आहे, गीत में हिकु ताक़त हूंदी आहे जेका माण्हूअ खे उन्हनि जूं जेके उमंगूं आहिनि उन्हनि जूं जेके उमेदूं आहिनि उहो उभारे सघे थो पियो। त उहो डॉक्टर चोएथराम जे राग में बि हो। चोएथराम संदसि मित्र मंडलीअ ओॾी महिल छा कयो, जेॾी महिल लाला लाजपत जी तकलीफ़ थी त पंहिंजूं टोपियूं लाहे करे अॻियां माण्हुनि जो रखे छॾियूं की हिन में तव्हां दान ॾियो, पुष्पम पत्रम समर्पयामी। हुन में जेको बि मिले थो पियो उहो उनखे ॾियनि था पिया। ऐं ओॾी महिल उते 750 रुपया गॾु थिया, यानी कॾहिं 1913 वारे ज़माने में 750 रुपया थिया हली। उन खां पोइ लाला लाजपत राय आश्रम में अचे थो पियो ऐं उते उन खां पोइ सॼे सिंध जो प्रोग्राम ठाहियो वियो आहे उनजे लाला लाजपत राय जे घुमण जो। ऐं उते घणनि ई शहरनि में सिंध जे उन दौरो कयो आहे ऐं शिकारपुर में बि आयो आहे ऐं शिकारपुर वासियुनि जेको आहे उते पाण मल्हायो आहे ऐं हुननि खे 10,000 जी ॻोथरी भेंट कई आहे हली। त हाणे हितां खां वठी तव्हां नोट कंदा वञो
कि सिंध में जेको आज़ादीअ जो आंदोलन हले थो पियो उन में न रुगो तन सां न रुगो मन सां पर वॾी तादाद में धन सां बि हिननि सिंध वासियुनि कांग्रेस जी नेताउनि जो या ॿी कंहिं बि जेको आहे पार्टीअ सां वास्तो रखंदड़, छो जो ओॾी महिल हुई रुगो कांग्रेस न, उन कांग्रेस जा ई नेता ईंदा हुआ, उहे ई चंदो चीरो करणु ईंदा हुआ। त कांग्रेस वारनि खे सिंध जेको आहे वॾी तादाद में पंहिंजी मदद ॾिनी आहे। जेकर तव्हांखे यादि हुजे त मां तव्हांखे सिंध जे इतिहास में बि ॿुधायो आहियां त ठट्टे में महाराणा प्रताप खे बि चंदो मिलियो हो, आर्थिक मदद मेवाड़ जी आज़ादीअ जे लाइ मिलियल आहे। त डॉक्टर चोइथराम जी अणथक महिनत हुई ऐं उन करे सिंध में वॾी तादाद में रक़म कठी थींदी हुई ऐं चोइथराम उन्हनि खे ॾींदो हो वरी। ऐं जॾहिं कराची में अस्पताल में अची करे चोइथराम सां मिलण थो अचे त पंहिंजी राय हुन सां वंडे थो पियो त बीठल दोस्तनि खे ॾिसी चयईं उन्हनि खे लाला लाजपत राय त चोइथराम खे अमी साधारण माण्हू न सम्झो, हू हिकु तपस्वी आहे ऐं देश लाइ जेका लगन अथसि तंहिंखे ॾिसी मां मथिसि मोहित थी पियो आहियां ऐं जिते किथे पंहिंजनि दोस्तनि ऐं कमु कंदड़नि खे चोइथराम जो मिसाल ॾेई खेनि उत्साहित कंदो आयो आहियां ऐं वॾा भाग आहिनि सिंध जा जो वटिन अहिड़ो सपूत पैदा थियो आहे। ही लाला लाजपत राय जा वीचार आहिनि साईं चोइथराम गिदवाणी साहिब जे बारे में। हाणे इन खां पोइ मदन मोहन मालवीय थो अचे पियो कराचीअ में ऐं उन खे बि डॉक्टर चोइथराम हैदराबाद जी नींड थो ॾिए, छो जो हैदराबाद जेको आहे डॉक्टर चोइथराम जी कर्मस्थली आहे। त जेको बि उते सिंध जे कंहिं शहर में अचे थो त उनखे हैदराबाद अचण जी बि नींड ॾिए थो। त मदन मोहन मालवीय वटि टाइम कोन हो, त मदन मोहन मालवीय खे चएसि थो तूं थोरी देरि जे लाइ अचु पर अचु ज़रूरु। उनजी प्रोग्राम ईअं ठहियलु हो त उहो कंहिं बि तरीक़े सां अचे नथो, पर उनखे मञायो वियो त 11 बजे वारी गाॾी जेका आहे उतां कराची मां गाॾी हलंदी हूंदी 11 बजे, उहा निकिरी 4:15 बजे हैदराबाद थी पहुचे। तूं उन मां लही पओ ऐं उन खां थोरी देरि खां पोइ ई हिकु मुंबई मेल आहे अधु कलाक खां पोइ, उन में तूं अचु, हुन में 11 बजे वारी गाॾी में 4:15 बजे हैदराबाद लहो, हैदराबाद में तकरीर कर ऐं मुंबई मेल में तूं वापसि वञे हली। त मञी थो वञे हली मदन मोहन मालवीय साहिबु ऐं डॉक्टर चोइथराम हैदराबाद थो अचे, उते अची करे सॼी मीटिंग जो बंदोबस्तु थो करे ऐं इहा बि पक थो करे त मुंबई मेल खे कुझु वक़्त जे लाइ हैदराबाद में तरसायो वञे, यानी जेको शेड्यूल टाइम आहे उन खां कुझु वधीक देरि तरसायो वञे। इहो थींदो हो तंहिं टाइम में, अॼु जे टाइम में त मुश्किल आहे छो जो शेड्यूल कंप्यूटर ते थो हले पियो। तंहिं टाइम में त कंप्यूटर कोन हूंदा हुआ ऐं जेके स्टेशन मास्टर हूंदा हुआ उहे पंहिंजे शहर जा हूंदा हुआ, सुञातल ॼातल हूंदा हुआ ऐं अहिड़ी वॾी हस्ती थी अचे पई त उनखे कुझु देरि जे लाइ पाण वधीक रोके सघूं था पिया। त स्टेशन मास्टर बि मञी वेंदो, हा ठीकु आहे असां गाॾीअ खे रोकियूं था पिया। त गाॾियुनि खे रोकण जो रवाज़ जेको आहे उहो पहिरें ज़माने में हो, माना 1913-14 जी ॻाल्हि आहे इहा। त मुंबई मेल खे 15 मिंट देरि सां हलायो वञे। मीटिंग जो उन टाइम जी मीटिंग जेका रखी हुई हली त उन मीटिंग जो सभापति जेको आहे उहो महराज नैनराम खे बणायो वियो, जंहिं संस्कृत में भाषण ॾिनो 1913। वरी मां तव्हांखे यादि ॾियारींदुसि त 1853 में सिंध में अरबी फ़ारसी लिपीअ जी घोषणा कई हुई हली, पर हिते 1913 में आज़ियानी तकरीर केरु थो करे पियो, महराज साहिबु नैनराम, उहो थो करे संस्कृत में, यानी सिंध में संस्कृत तंहिं टाइम में बि हुई ऐं पहिरीं बि हुई। अचो ऐं हिकिड़ो मानपत्र बि थो ॾिनो वञे, उहो जेको आहे संस्कृत में ई लिखियलु हो। मालवीय बि जेको आहे पंडित मदन मोहन मालवीय बि जेका पंहिंजी तकरीर करे थो उहा संस्कृत में थो करे, यानी असांजे सिंध में संस्कृत जा ॼाणू हुआ तॾहिं त मदन मोहन मालवीय संस्कृत में तकरीर कई हुई ऐं उन में जेके हुज़ूम जेको वेठल हो उहो पढ़ियल लिखियल जो, जंहिंमें वकील हुआ, मास्तर हुआ ऐं डॉक्टर्स हुआ, मतिलबु जेके बि वॾनि उहिदनि ते आहिनि उनखे उते जेको आहे घुरायो वियो हुन मीटिंग में। हाणे उनखे मुंबई मेल ते चढ़ण था अचनि पिया, टाइम वधीक थो थी वञे हली, हिकिड़ो वॾो जुलूस ठाहे करे मदन मोहन मालवीय खे स्टेशन ताईं वठी था अचनि पिया। स्टेशन ते गाॾी 15 मिंट पहिरीं रोकी वेली, पर उनखां पोइ बि वधीक टाइम लॻो त उहा टाइम जेको आहे स्टेशन मास्टर ट्रेन खे रोके बीठो हो ऐं मदन मोहन मालवीय साहिबु जॾहिं हुन जुलूस सां गॾु अचे थो तंहिंखां पोइ ई जेको आहे हुन में सवार थी करे निकिरे थो पियो। इहा त थी वई 13-14 ताईं जी सॼी हिस्ट्री, जंहिंमें लाला लाजपत राय ऐं मदन मोहन मालवीय जो सिंध में दौरो थो थिए पियो। 1915 ऐं 16 में
डॉक्टर साहब कांग्रेस जे अधिवेशन जे लाइ वेंदो रहियो आहे, ॾिसंदो रहियो आहे, पर कांग्रेस में शामिल कोन थियो हो। पर शामिल न थियो हो त इट मीन्स ईअं न आहे कि कांग्रेस ते हुनजी नज़र न हुई। कांग्रेस ते हुन बिल्कुलु बारीक नज़र रखी हुई ऐं उन जी जेका स्थिति आहे उहा जेको आहे मां तव्हांखे ॾेखारियां थो पियो। पेज नंबर 80 खां वठी 86 ताईं 6 पेज उन्हनि सॼी स्थिति लिखी आहे। मां उहे सॼा पेज त न खणी आयो आहियां, पर मां हिते कुझु पेजिस तव्हांजे लाइ खणी आयो आहियां जंहिंमें हू कांग्रेस जी हालति जो बयानु थो करे। त तव्हां ॾिसंदा त कीअं कांग्रेस जंहिंजी स्थापना AOU में हिकु अंग्रेज़ कई हुई ताकी जेके हिंदुस्तानी आहिनि उहे ब्रिटिश सरकार सां मिली करे हलनि ऐं ब्रिटिश सरकार जी या ब्रिटेन जी राणीअ जी जेका आहे आज्ञा कनि, उन जी वॾाई कनि। ऐं कांग्रेस जी स्थिति कहिड़ी हुई उहा उन 15 ऐं 16 में आहे, यानी 1883-84 जे आसपास मां सम्झां थो कांग्रेस जी स्थापना थी आहे। पर 1915-16 ताईं जेका स्थिति आहे उहा केतिरी न दिशाहीन आहे, उहा सॼी जी सॼी हिन पेजिस में अचे थी पई। कांग्रेस पहिरीं बि दिशाहीन हुई, हाणे बि दिशाहीन आहे। उहो हाणे वारो त तव्हां ॾिसो ई था पिया जेको हले थो पियो, पर मां तव्हांखे 15-16 वारी स्थिति थो ॿुधायां पियो। कांग्रेस जो अहवाल हिंदू अख़बार में हिन तरह ॾिनो आहे। कांग्रेस जे अॻियनि दफ़्तरनि जे वर्क वराइण खां परूड़ पइजी थी वेंदी त ख़ुदि उन ई वक़्त जे कांग्रेस जी मनोवृत्ति कहिड़ी हुई, कांग्रेस जोड़जक जी हालति कहिड़ी हुई। पढ़ंदड़ खे पढ़ी शायदि अजब लॻंदो त पहिरियों ठहराव जेको साल ब साल कांग्रेस बैठकुनि में पास थींदो हो सो हूंदो हो बादशाह सलामत सां वफ़ादारी। हिते बादशाह सलामत अकबर न, बादशाह सलामत महारानी ब्रिटेन जी, महाराजा ब्रिटेन जो। हींअर बि महाराजा ऐं महारानी कांग्रेस जी केरु आहे तव्हांखे ख़बर आहे। ज़ाहिर करण जो हूंदो हो कांग्रेस जे बानीकारनि खे इहा चिंता रहंदी हुई त संदन कार्यवाहीअ सां शल न का बग़ावत जी बुए अचे। माना कांग्रेस जी बैठक हूंदी हुई त उन में हिंदुस्तानियुनि जो घटि पर ब्रिटेन जी राजा ऐं राणीअ जी वधीक चिंता हूंदी हुई। हलो, उन्हनि में के त साईं जा सवार ईअं बि सम्झंदा हुआ त ईश्वर जी इच्छा आहे जो असांजो मुल्क अंग्रेज़ी हुकूमत जे साए हेठि आयो आहे ऐं कंहिं बि हालति में असांजो हुन सां नातो न टुटणु घुरिजे, यानी आदि जुगाद ताईं असांजे हिंदुस्तान गुलाम रहे, गुलामीअ जी जंजीरूं भारत माता खे पातल हुजनि ऐं असीं ब्रिटेन जी राणीअ जी जय जय जयकार कंदा रहूं। वाह कांग्रेस। 1916 में लखनऊ में कांग्रेस में बैठक थी। मां बि उन कांग्रेस में सिंध प्रांत जो एवजी थियो हुउसि। मां यानी डॉक्टर चोएथराम गिदवाणी, सुरेश बबलाणी न। कांग्रेस जी कार्रवाई शुरू थियण खां अॻु हिकु मरहबा जो राग ॻायो वियो, यानी स्वागत गीत ॻायो वियो, जंहिंजूं के सिटूं अञा बि मूंखे यादि आहिनि। उन में हिकु सिट हुई ब्रिटानिया का साया सर पर बना रहे। हाणे रुगो कांग्रेसी चवंदा त असांजे मथां ब्रिटेन जी छत्र छाया रहे, असांजे मथां छत्री जेका हुजे उहा ब्रिटेन जी हुजे। इहा स्थिति उन टाइम में हुई, हिन टाइम में बि आहे। देश सेवा जी राह में कीअं थो अॻियां वधे, यादि रखणु घुरिजे त इहो कांग्रेस जे मेड़ में ॻायो वियो हो। ॿिया बि जेके ठहरावा पास थियण में ईंदा हुआ तिन में बि सरकार नामदारनि खे नंढियुनि नंढियुनि तलबुनि लाइ लंबा अरीज़ा कया वेंदा हुआ, या सरकार जे किन अणवणंदड़ कार्रवायुनि ते नाराज़पो या रंज ज़ाहिर करण में ईंदो हो। आख़िरी हद इहा हुई जो सरकार जे ज़ुल्मी या ॾाढाईअ जे क़दमनि खे निंदियो वेंदो हो, यानी रुगो निंदा प्रस्ताव पास कयो वेंदो हो। इन ई लीके खां ॿाहिरि निकिरणु बग़ावत सम्झण में ईंदी हुई। स्वदेशी ते बि ठहराव साल ब साल पास करण में ईंदो हो, पर ख़ुदि कांग्रेस जे अॻवाननि ऐं एवज़ियुनि जी वॾे तादाद खे बि स्वदेशी कपिड़ा पियल कोन हूंदा हुआ। केॾी न कथनी करणी में अंतर आहे। चवंदा हुआ स्वदेशी अपनायो ऐं पाण विदेशी कपिड़ा पाए ईंदा हुआ। कांग्रेस में के वकील शामिल थींदा हुआ जिन मां किन आङुरियुनि ते ॻणण जेतिरनि खां सवाइ ॿिया त नाताल जे मोकल जो मज़ो माणे कांग्रेस जो 3 ॾींहंनि जो खेल ॾिसी वञी पंहिंजनि धंधनि में गलतान थींदा हुआ। माना देश सां को मतिलबु कोन्हे, जनता सां को मतिलबु कोन्हे, समाज सां को मतिलबु कोन्हे। पाण खे 3 ॾींहंनि लाइ घुरायो वियो आहे त कांग्रेस जे अधिवेशन में ऐश कयूं, घुमूं फिरूं, बाक़ी वञनि भाड़ में। यानी हीअ पीढ़ में जेका नींव आहे कांग्रेस जी नींव, उहा हिन तरीक़े जी रखियलु आहे, उहा अॼु ताईं हलंदी थी अचे। डॉक्टर चोएथराम वधीक लिखियो आहे त जॾहिं लोकमान्य तिलक खे 124A
पैनल कोड यानी बग़ावत जे कलम हेठि 6 साल कारे पाणी जी सज़ा मिली तॾहिं बम्बई यानी मुंबई तोड़े ॿियनि शहरनि में जोश जी लहर फैलिजी वई ऐं सरकार ख़िलाफ़ु ताव पैदा थियो। मुंबईअ में सख़्तु हड़ताल थी ऐं मजूरनि कमु करण खां इनकार कयो। हैदराबाद में बि हिकु आम जलसो इन बारे में होमस्टेड हॉल में कोठो वियो, हैदराबाद सिंध। उन जलसे जा सॾाईंदड़ केरु हुआ तंहिंजी पकी यादगिरी कान अथमि, पर मां सम्झां थो त के क़ौमी ख़्यालनि वारा तिलक जा भक्त हुआ, यानी लोकमान्य तिलक जा भक्त उन टाइम में सिंध में हुआ जिन होमस्टेड हॉल में मीटिंग कई हुई। जलसे जो सभापति केरु थियो ऐं जलसे में ठहराव कहिड़ो क़िस्म जो पास कयो वञे, तिन ॿिनि ॻाल्हियुनि मेड़ जे सॾाईंदड़नि खे मोंझारे में विझी छॾियो। आख़िर कुझु वक़्त खां पोइ हैदराबाद जे दीवान डेटाराम श्यामदास कृपलाणी वकील खे मिंथ मेड़ करे जलसे जो सभापति कयो वियो, पर ठहराव बनिस जलसे में इहो फ़ैसिलो थियो त जेको ठहराव पास कयो वञे तंहिं ठहराव में सरकार खे निंदियो न वञे, पर ईश्वर खे प्रार्थना कजे त हू लोकमान्य तिलक खे शक्ति ॾिए जीअं हू जेल जूं सख़्तियूं सही सघे। इन मां ज़ाहिर आहे त उन वक़्तु केतिरे क़दुरु माण्हुनि में डपु वेठल हो, एतिरे क़दुरु जो उन्हनि खे एतिरी हिमत कान पई थी जो सरकार खे निंदण जो हिकु ठलो ठहराव पास करे सघनि। इन सरकार जे ख़िलाफ़ु निंदा प्रस्ताव पास करणो आहे, इहा बि हिमत उन टाइम जे कांग्रेस जे पदाधिकारियुनि में न हुई। घरमदुर वारा जवान तंहिं ज़माने में अञा नंढा हुआ। डॉक्टर चोइथराम बि अञा नंढो हो, अरे 1899 जे आसपास में जनम आहे 99 में, ऐं ही 1913-14 जी ॻाल्हि थी हले त 22-24 साल जो ॿारु। पर सिंध जी हालति उन वक़्तु इहा हुई 1914 में डॉक्टर चोइथराम सिंध जे राजनीतिक क्षेत्र में चङी तरह वियो हिसो वठंदो। 3 ॾींहंनि में सिंध में राजनीतिक पार्टी बाक़ाइदे कान हुई ऐं न कांग्रेस ई कंहिं तरह नेम सां वजूद में हुई। इहो अॻियां हली करे इन ई चैप्टर में क्लियर थींदो त कांग्रेस खे कीअं वजूद में थो आणियो वञे। डॉक्टर चोइथराम पंहिंजी जीवन कहाणीअ जे 10 बाब में हिकु हंधि लिखियो आहे त 1905 जे बंगाल वारे विरहाङे बैदि भारत जे राजनीतिक क्षेत्र में 2 पार्टियूं कमु करणु लॻियूं। हिकिड़ा हुआ नरम ऐं ॿिया हुआ गरम। नरम वारनि जो अक़ीदो इहो त अंग्रेजी राज जे साए हेठि आहिस्ते आहिस्ते कानूनी तरीक़नि सां हिंदुस्तान लाइ बैठकी राज हासिलु कयूं, यानी स्वतंत्रता त मिले पर हुनजे मथां हथु जेको आहे ब्रिटानिया जो हुजे। पर गरम पार्टीअ जो इहो अक़ीदो हो त हिंदुस्तान खे पूर्ण स्वराज, लोकमान्य बाल गंगाधर तिलक, स्वराज मेरा जन्म सिद्ध अधिकार है, हासिल करणु घुरिजे ऐं इन मक़सदु हासिल करण लाइ क़ौम खे पाण ते भाड़णु घुरिजे। इन करे हुननि पंहिंजे प्रोग्राम में स्वदेशी अपनाइणु, विलायती कब्र जो बहिष्कार करणु, शराब जो बहिष्कार करणु, अमानती कोर्टूं यानी अदालतूं क़ाइमु करणु, क़ौमी प्रचार करणु, कसरत शालाऊं ऐं तालीम वग़ैरह जा इस्म रखिया ऐं उन्हनि खे अमली जामो पहिराइण जी कोशिशि कई वई। ऐं स्वदेशी हलचल जो बुनियादु उन वक़्तु हिंदुस्तान में पियो। इन करे उन तहरीक खे स्वदेशी तहरीक यानी स्वदेशी आंदोलन जे नाले सां बि चयो थो वञे। डॉक्टर चोइथराम स्वदेशी जो ॾाढो वॾो प्रचारक हो, पहिरीं बि पाण ॾिसी आया आहियूं ऐं हिन में बि उहा ई ॻाल्हि अचे थी पई। वधीक डॉक्टर चोइथराम पंहिंजी जीवन कहाणी में लिखे थो त गरम धुर जे अंदरि जेके तमामु तेज़ ज़हनियत वारा हुआ तिन वरी पंहिंजी ॻुझी जमायत जारी कई जंहिंजो नालो रखियऊं इनक़लाबी धुर। ऐं उन धुर जो मक़सदु इहो हो त हिंदुस्तान जे जुदा जुदा परॻणनि में इनक़लाबी धुर जूं शाखाऊं बर्पा कयूं वञनि ऐं गरम धुर जा अॻवान क़ौमी त्रिमूर्ति लाल बाल पाल यानी लाला लाजपत राय, बिपिन चंद्रपाल ऐं बाल गंगाधर तिलक। कुझु वक़्त बाद श्री अरविंद घोष बि इन में शामिलु थी वियो हली ऐं इन्हनि जा मुख्य महिनदार जेके हुआ अरविंद घोष, बाबू वीरेंद्र कुमार घोष ऐं स्वामी विवेकानंद जो भाउ भूपेंद्र नाथ दत्त जेको आहे उहे हिन में शामिलु था थियनि पिया इन गरम धुल में एंड अॻियां हली करे कार्यवाही कनि था पिया। डॉक्टर चोइथराम पंहिंजी जीवनी में क़बूल कयो आहे त मां ज़ाहिरी रीति गरम धुर वारनि जे ख़्यालनि जो हुउसि ऐं अंदरूनी रीति इनक़लाबी धुर जो। मुंहिंजी न फ़क़ति इनक़लाबी धुर सां हमदर्दी हुई, पर उन वक़्तु मुंहिंजो इहो जाती विश्वास हो त असीं पिणु उन ई तरीक़े खे इख़्तियार कयूं जंहिंसां मुल्क खे आज़ादी मिली सघे। इन वीचारनि करे मूं इहो महसूसु कयो त मूंखे जेल भोगणो त
करे रहियो, पर शायदि सिर जी बि सट खणणी पवे, पर मूंखे इन ॻाल्हि जी उन वक़्तु परवाह कोन हुई। ऐं सिंध में गरम धुर या क़ौमी धुर में केतिरा जवान इनकलाबी हुआ, जेको पाण हेमू कालाणी खे बि ॾिसूं था त हेमू कालाणी बि गरम धुर जो माण्हू हो, उन बि जेको आहे उनखे ट्रेन जी पटरी लाहिण जी कोशिशि कई। माना इहो जवानी जोश हो, माना उन टाइम में सिंध जे जवाननि में जोश हो। कहिड़ी बि हालति में सिंध खे अंग्रेज़नि जी हुकूमत खां ॿाहिरि कढूं ऐं आज़ादु थियूं। माना 1843 में ब्रिटानिया सिंध में अचे थी पई हली, ऐं 1915-16 ताईं जेको आहे हीअ हिकु हालति थी वञे हली सिंध जी। डॉक्टर चोएथराम जे सुभाउ में बि दुखायल लाइ दिलि में दर्द हो, मंजिसि इहा भावना दृढ़ हेठिए वाक़े करे बि थी। लिखे थो डॉक्टर साहिबु, छो जो पाण ई हिते लिखे थो त मां गरम धुर वारनि सां हुउसि, पर अॻियां हली करे नरम धुर दल में शामिलु थो थी वञे हली, त छो थो शामिलु थिए उनजो बि हिते जेको आहे उन्हनि ज़िक्र कयो आहे त आचार्य कृपलाणीअ, माना आचार्य जे बि कृपलाणी हिकु दफ़े स्वामी विवेकानंद जे ख़त मां हिकु उपदेश पढ़ी करे ॿुधायो। कहिड़ो उपदेश हो? फील फॉर द पुअर, फील फॉर द डाउन ट्रोडन, फील फॉर द मिज़रेबल, फील टिल यू रील एंड गो मैड। तव्हीं हिंदुस्तान जे मिसकीननि, दॿायलनि ऐं सतायलनि लाइ दिलि में दर्द धारियो ऐं एतिरो उन्हनि जो वर ॾेई करे ख़्यालु करियो जो तव्हांजो दिमाग़ु चकर खाइणु लॻे ऐं तव्हीं पागल बणिजी पओ। यानी हिंदुस्तान में जेके ग़रीब आहिनि, जेके मिसकीन आहिनि, जेके दुखायल आहिनि, जेके सतायल आहिनि, उन्हनि जो दर्द तव्हां पंहिंजे दिलि में धारियो ऐं उन्हनि जी मदद कयो। हीउ वाक़ियो आहे, ही सेंटेंसिस आहिनि जिन जे करे डॉक्टर चोएथराम जे सुभाउ में या चइजे कि वीचारनि में फेरो थो अचे ऐं हू गरम दल जे बदिरां नरम दल जो रहणु पसंदि थो करे। पर नरम दल में शामिलु थियण खां पहिरीं हुन सभु कुझु ॾिठो वासियो आहे ऐं सभिनीनि खे आज़मायो आहे। तंहिंखां पोइ हुन शामिलु थियण जी कोशिशि कई आहे, हिकदमि शामिलु न थियो आहे। जेॾीमहिल जीवनी पढ़ंदासीं त पाण खे इहो बिल्कुलु साफ़ु ॾिसण में ईंदो। त डॉक्टर चोएथराम चवे थो, इहो पढ़ंदे आचार्य कृपलाणी जी दिलि खे चोट लॻी ऐं संदसि अखियुनि मां पाणी वहणु लॻो, यानी आब वहणु लॻो ऐं मुंहिंजी दिलि भरिजी आई ऐं भरिजी वियो डॉक्टर चोएथराम इन इहो उपदेश सां। ऐं इहो ई मक़सदु पंहिंजे अॻियां रखियईं त मूंखे दीननि दुखियुनि जी सेवा करणी आहे ऐं भारत जे दुखियुनि जी सेवा करणी आहे। इन जो मुख्य सिद्धांत थी पियो। संदसि सॼी जीवत इन जे सिद्धांत जी पैरवी करण में गुज़री वई ऐं उहो स्वदेशी आज़ादीअ जो मतवालो ऐं उन्हनि जे दुखी भाउरनि जी सेवा करण वारो, उन्हनि खे अंधकार मां कढण वारो निर्भय थी करे पंहिंजो कमु करणु लॻो आहे। देश आज़ादु थियो, पर चोएथराम जी दिलि उहा ई ग़रीबनि ऐं दुखायलनि लाइ तड़फंदी रही। सुनहरी उपदेश जेको आचार्य कृपलाणीअ विवेकानंद जे ख़त मां खेसि पढ़ी ॿुधायो त दिलि में दुखायलनि जो दर्द धार, वर ॾेई दुखायलनि जो ख़्यालु कर, एतिरे क़दुरु जो तुंहिंजो दिमाग़ु चकर खाए ऐं तूं पागल थी वञी। हीउ पागलपनो ई आहे। सेवा को सवलो कमु न आहे। सेवा करणु पागलपन ई आहे। यानी पागलपन जे हद ताईं जेसीं ताईं तव्हां जे दिमाग़ में नथो थिए तेसीं ताईं तव्हां सेवा करण जे लाइक़ु नथा रहो। ऐं उहा सेवा तॾहिं थी सघे थी पई जॾहिं पंहिंजो सभु कुझु पाण क़ुर्बान करे सेवा जे रस्ते ते हलूं था पिया। ठीकु आहे। कबीर साहिब बि चयो आहे कि जेकॾहिं तव्हांखे मूंसां गॾु हलिणो आहे त पंहिंजो शीश जेको आहे उहो हथ ते रखी करे हलो, तॾहिं तव्हां हली करे भॻवान जे दर ते पहुची सघो था पिया। त भॻवान जो दर जेको आहे उहो दीननि दुखियुनि जी सेवा कंदे ई मिली सघे थो पियो। विरहाङे खां पोइ बि हुन जेको आहे इहो कमु जारी रखियो आहे। हरी सरदार पटेल ऑल इंडिया कांग्रेस कमेटीअ जो मेड़ वारी भरी सभा में कांग्रेसी आज़ादीअ बाद वॾा वॾा उहिदा मारणु लॻा। तॾहिं डॉक्टर चोएथराम देश जे हिकु हंध खां ॿिए हंध ताईं वञी दुखियुनि ऐं सतायलनि जा ॻोढ़ा उघंदो रहियो, उन्हनि खे हीअं सां लॻाईंदो रहियो ऐं संदनि दुख में दुखी थींदो रहियो। इहो कीअं रहियो और जॾहिं अॻियां ईंदासीं चैप्टर्स में, जॾहिं विरहाङो थो थिए ऐं विरहाङे खां पोइ डॉक्टर चोएथराम जी जेका रोल आहे उन ते अॻियां जेके अध्याय ईंदा, पाठ ईंदा, उन में ईंदो ऐं उन जे ई जेको आहे
पंहिंजी सॼी जीवनी जेका आहे विरहाङे जे करे जेके दुखी सिंधी समाज हो उन में लॻाए थो ॾिए। उन में जेके बि हू तक़रीरूं कंदो हुयूं, जेके बि उहो चवंदो उहो सभु हिननि जे दुखार ऐं सतारनि जी शेवा जो हूंदो हो। सॼी जीवत हुनजी उन में ई लॻी वई हली। इहो त थियो डॉक्टर चोइथराम। 1913 ताईं थियासीं, 1916 वरी वापसि 1914 में था हलूं पिया। ऐं 1914 में छा थो थिए, ॿी महाभारी लड़ाई यानी वर्ल्ड वार थी लॻे पई। त उन में सरकार चवे थी त हिंदुस्तानी बि जेको आहे बहिरो वठनि, यानी फ़ौज में शामिलु थियनि, ब्रिटेन जे पासे खां लड़नि। त उन्हनि ते सभिनी जेके बि राजनीति जा नेता हुआ उन्हनि जी अलॻि अलॻि राय हुई। उन में लोकमान्य तिलक जेको आहे उन चयो त हिन लड़ाईअ में असीं बहिरो त वठंदासीं, पर असांजे देश जी स्थिति छा रहंदी, यानी भारत जी स्थिति कहिड़ी रहंदी, पहिरीं इहो स्पष्ट कयो, क्लियर कयो, तंहिंखां पोइ असीं अपील कंदासीं त भारत जा नौजवान हिन में शामिलु थियनि। बिल्कुलु लोकमान्य तिलक उन सां शामिलु राय नाहे। ऐं उन खां पोइ छा थो करे, इंडियन होम रूल बर्पा थो करे पियो। ऐं हिन इंडियन होम रूल जी जेका शाखा आहे उहा चोइथराम हैदराबाद में ई खोले थो, पाण हुनजो अध्यक्ष थो थिए ऐं विष्णु शर्मा हुनजो सेक्रेटरी थो थिए। हेॾा लोकमान्य तिलक अपील कई आहे त होॾां वरी एनी बेसेंट जेका आहे उहा बि हिकु आज़ादी जी स्वतंत्रता जी सेनानी आहे। उनजी अख़बार हूंदी हुई न्यू इंडिया, उन में अंग्रेज़नि जी नीतिअ ख़िलाफ़ु लिखंदी हुई ऐं भारत जे लाइ साॻी इच्छा ज़ाहिर कई जेका लोकमान्य तिलक कई हुई होम रूल जी, उहा बि होम रूल फॉर इंडिया। हू लिखे थो होम रूल ऐं ही होम रूल फॉर इंडिया थी चवे पई। ऐं इन जो बि पायो विधो थो वञे पियो त सिंध हैदराबाद में बि इन जी शाखा थी खुले ऐं इन खे अॻियां वधायो पियो साईं जयराम दास दौलतराम ऐं प्रोफेसर घनश्याम दास इन्हीअ में शामिलु था थियनि। हाणे ईअं न आहे त ॿ अलॻि अलॻि पार्टी थी वियूं हली त अलॻि अलॻि कमु करिणो आहे, उद्देश्य त हिकिड़ो ई हो न, इंडिया जे लाइ भारत जे लाइ होम रूल लागू करणु। त ॿई ॼणा मिली था वञनि हली, यानी घनश्याम दास, जयराम दास दौलतराम, विष्णु शर्मा ऐं चौथों डॉक्टर चोइथराम गिदवाणी। इहे मिली करे कुल्हे में कुल्हो मिलाए करे सॼी सिंध में सफ़र था कनि पिया, दौरो था कनि पिया ऐं होम रूल जे लाइ प्रचार था कनि पिया हली। 1915 में कांग्रेस अधिवेशन मुंबईअ में थो थिए पियो ऐं इन्हीअ सम्मेलन में डॉक्टर साहिब जी मुलाक़ात जेका आहे महात्मा गांधीअ सां थी थिए पई। इहो जेको सम्मेलन हो उहो बॉम्बे जे मारवाड़ी विद्यालय में हो ऐं इन मारवाड़ी विद्यालय जे स्कूलनि में ई चङा ई कांग्रेसी अलॻि अलॻि जेके शहरनि मां अलॻि अलॻि राज्यनि मां आया हुआ उहे हुते रहियल हुआ ऐं सभई ॼणा अलॻि अलॻि पंहिंजी चुल्ह ठाहे वेठा हुआ, पंहिंजो पंहिंजो अलॻि अलॻि रधींदा खाईंदा ऐं पचाईंदा हुआ। ख़ैर उते ई महात्मा गांधीअ सां गॾिजण जो जेको अहवालु आहे उहो चोइथराम हिंदुस्तान अख़बार में ॾिनो आहे। ऐं उन टाइम में कांग्रेस जो जेको प्रेसिडेंट हो यानी जुवागू जेके हुयूं उहो मिस्टर नरीमन जे हथ में हुयूं ऐं लॉर्ड सिन्हा अधिवेशन जो सभापति हो। यानी हिकु जेॾी महिल का बि मीटिंग कंदा आहियूं त उनजो को अध्यक्ष कंदा आहियूं त ओॾी महिल जो सभापति जेको आहे मिस्टर सिन्हा थो थिए पियो। ऐं गोपाल कृष्ण गोखले हिते जेको अची थो वञे हली ऐं गोपाल कृष्ण गोखले जेको नरम दल जो अॻवान हो उहो गांधीअ जो गुरू थो मञियो वञे या महात्मा गांधी उनखे गुरू मञींदो हो। हिते डॉक्टर चोइथराम कांग्रेस जे इजलास में बहिरो न वरितो छो जो पाण गरम ख़्यालनि जो हो। माने 1916 में जेका कांग्रेस जो अधिवेशन थो थिए उन में बि हू भाग नथो वठे, 13 में बि न वरितई, 16 में बि न वरितई छो जो अञा हुनजी वीचार गरम दल जा हुआ जंहिंजा अॻवान हुआ तिलक, घोष, बिपिन चंद्रपाल, लाला लाजपत राय ऐं सरदार अजीत सिंह। इन ई अधिवेशन में गरम दल जो को बि नेता शामिलु न थियो छो जो हुनजो नेता को शामिलु न थियो त हीअ बि पाण नथो थिए। पर महात्मा गांधीअ सां उनजी मुलाक़ात थिए थी पई ऐं महात्मा गांधी छो उन इजलास में आहे उन ते उनखे हैरत बि लॻे थी पई। महात्मा गांधीअ सां मिलणु हिकिड़ो हमरा अचे थो पियो जेको हिंदुवादी वीचारनि जो आहे उहो हुनखे जेका अछूत उधार आहे उन तां उन ते बहस मुबाहिसो थो थिए पियो ऐं हुनखे घटि वधि थो ॻाल्हाए पियो। पर डॉक्टर चोइथराम चए थो की हुनखे हुन सवली तरह सां ॿुधो आहे ऐं ॾाढे नरमाईअ सां चयो त मां जेको पंहिंजो धर्म सम्झां थो उन मूजिबि हलत करियां थो पियो। यानी अछूत उधार लाइ हुनजा वीचार हीउ मुंहिंजो धर्म आहे त मां जेके पिछड़ियल आहिनि जेके ॾुतरियल आहिनि उन्हनि जी सेवा करियां, उन्हनि जो उधार कयां।
ऐं इहो मां करे रहियो आहियां। वरी गांधीअ जे बारे में वधीक डॉक्टर साहबु लिखे थो त महात्मा गांधी में वॾी ख़ूबी हुई त जेतिरो बि संदसि वेझो वञिबो हो ओतिरो संदसि शख़्सियत लाइ वधीक श्रद्धा ऐं सिदक पैदा थींदो हो। हर हिक जी पंहिंजी पंहिंजी शख़्सियत थींदी आहे। जेॾीमहिल कंहिं माण्हूअ जे असीं वेझो वेंदा आहियूं त असीं उनखे उनजी आदतुनि खां उनजे जेके गुण आहिनि उन्हनि खां असीं वाक़ुफ़ु थींदा वेंदा आहियूं, उनजी तरफ़ आकर्षित थींदा वेंदा आहियूं। वरी त इहा जेका शख़्सियत हुई महात्मा गांधीअ जी उन सां डॉक्टर चोइथराम मोहित थो थिए ऐं उन तरफ़ छिकिजी थो वञे। हली त मां इहो चवंदुसि त हिते ई उनजे वीचारनि में लॻे थो फेरो आयो आहे, उहो नरम दल छॾे करे गरम दल में आयो आहे। हली गांधीअ सां किन ॻाल्हियुनि में मुंहिंजो मतभेद या इख़्तिलाफ़ु आहे, पर इन हूंदे बि बिना कंहिं वधाव जे इहो ज़ाहिरु करण खां मां नथो रही सघां त हू लाल आहे। मूं बि घणनि अॻवाननि सां मुक़ाबिलो कयो आहे, पर कई संत साधू ऐं धर्मगुरू ॿुधा अथमि, पर ही पंहिंजो मट पाण आहे। हुस्न वारा केतिरा पर न मट न भायां यार जो। ही शाह जो हिकिड़ो बैत जी हिकु लाइन। त नेचुरली तव्हां ॾिसी आया आहियो त इन खां पहिरीं डॉक्टर चोइथराम गिदवाणी घणनि नेताउनि सां मिलियो आहे। सुभाष चंद्र बोस सां मिलियो आहे, मदन मोहन मालवीय सां मिलियो आहे, लाला लाजपत राय सां मिलियो आहे, लोकमान्य तिलक सां मिलियो आहे। इन खां पहिरीं बि ॿिए जेके आहिनि नेताऊं उन्हनि सां मिलियो आहे, पर महात्मा गांधीअ सां हू वधीक आकर्षित थियो आहे, छो जो हुनजो सुभाउ जेको आहे उहो माठीणो हो। उन जे करे ऐं हुन में जेका भावना तंहिं टाइम में भरियल हुई उहा सेवा जी हुई। सेवा जी भावना छो जो चोइथराम में बि हुई, डॉक्टर चोइथराम साहिब में बि हुई, इन करे हुन तरफ़ मूंखे लॻे थो हू वधीक झुकियो आहे। चलो तॾहिं डॉक्टर साहिबु गांधीअ खे सिंध में अचण जी नींद ॾेई थो अचे पियो। हाणे हिते बि सिंध में हुनखे नींद थो ॾिए। माना जंहिं बि नेता सां मिलंदा हुआ डॉक्टर साहिबु हुनखे चवंदा हुआ तव्हां सिंध में अचो त सिंध में जेको आहे रूह फूकिजे ऐं माण्हू जेको आहे आज़ादी जे लाइ अॻियां वधनि। अचो गांधी कॾहिं थो अचे? 1915-16 में गांधी सिंध जे दौरे थो अचे। होमस्टेड हॉल हैदराबाद में खेसि सिंध जी काठ जी कारीगरी कयल हिकु फ्रेम ॾिनो थो वञे, जेको हिकु मानपत्र आहे उन में मढ़ियलु ॾिनो थो वञे। डॉक्टर साहिबु चए थो त इहो मानपत्र जेको आहे हू पाण सां गॾु रखे हुओ हुन साबरमती आश्रम में, ऐं सिंध जी जेका कारीगरी आहे उन कारीगरीअ जा जेके मिसाल आहिनि महात्मा गांधी जेको बि हुन आश्रम में ईंदो हो उन्हनि खे उहो ॾींदो हो। माना काठ जी कारीगरी सिंध जी मशहूरु आहे, अॼु बि आहे, पहिरीं बि हुई। अॻियां था हलूं पिया। गांधी सिंध जे दौरे खां पोइ हैदराबाद जे ब्रह्मचर्य आश्रम बि अचे थो, उहो बि ॾिसे थो पियो ऐं आश्रम जे आदर्शी जीवन जी साराह कई आहे ऐं चोइथराम खे नींड ॾिनी आहे त हू साबरमती आश्रम में अची करे रहे ऐं उहो संभाले। पर डॉक्टर चोइथराम हिते हुनखे मना थो करे ऐं जवाबु थो ॾिए त मां सिंध जी सेवा में लॻी रहणु थो चाहियां, इन करे मां साबरमती आश्रम में न ईंदुसि। जॾहिं साबरमती आश्रम जे नियमनि ते उन ते जेके बि उते कमु थियनि था पिया, कीअं कहिड़ी तरीक़े सां माण्हुनि सां खे तयारु थो कयो वञे, त उहो महात्मा गांधी हुनखे ॿुधाए थो पियो त उन ते डॉक्टर चोइथराम छा थो जवाबु ॾिएसि पियो? अहिड़ा आदर्शी कमु कंदड़ कंहिं कारखाने में घरण सां कोन ठहंदा आहिनि, अहिड़ा आदर्शी जीव पैदा थींदा आहिनि, बाक़ी कंहिं आश्रम मां कारखाने मिसल ठही कोन सघंदा। यानी आश्रम में जीवन जी जेका आहे उनखे वधाए त सघे थो, पर कंहिं माण्हूअ खे ठाहे नथो सघिजे। ही डॉक्टर साहिब जा वीचार आहिनि। उन सां थी सघे थो तव्हां ऐं मां शामिल राय न हुजूं। अच्छा असांखे डॉक्टर साहिब जी जीवनी पढ़णी आहे, इन करे इन ते डिस्कस नथा कयूं पिया। डॉक्टर साहिब जे मन में गांधीअ लाइ इज़त हुई, मान हो, पर हू कंहिं बि अॻवान जूं अखियूं पूरे करे पैरवी कोन कंदो हो। लखनऊ कॉन्फ्रेंस में महात्मा गांधीअ खे एवजी चूंडण लाइ संदसि तक़रीर जेका आहे उहा चुटण लाइक़ु आहे। हाणे ॾिसो गांधीअ खे हैदराबाद में घुरायो आहे, गांधीअ सां लखनऊ में मिलियो आहे, उनखे एवजी चूंडणो आहे त उनजी ख़िलाफ़त थो करे, मुखालफ़त थो करे, छो जो कंहिंजूं बि अखियूं पूरे करे उहो जेको आहे कोन हलंदो, उन ते विश्वास कोन कंदो। छो थो करे? हुन खुलियो चए थो त गांधीअ खुलियो खिलायो अंग्रेज़ी सल्तनत जी मदद लाइ वॉलेंटियर गॾु करे रहियो आहे। 1914 महाभारी लड़ाई में महात्मा गांधीअ चयो हो त असांजा भारत जा नौजवान ब्रिटेन जी मिलिट्रीअ में शामिलु थियनि ऐं ब्रिटेन जी मदद कनि, पर बिना कंहिं शर्त जे। हिन शर्त न रखी हुई, लोकमान्य तिलक शर्त रखी हुई त जेकॾहिं असां मदद कंदासीं त असांखे छा मिलंदो। ठीकु आहे, त हू चए थो त हू खुलियो खिलायो अंग्रेज़ी सल्तनत जी मदद लाइ वॉलेंटियर गॾु करे रहियो आहे। हू अञा हिंदुस्तान में नओं आयो आहे, ॾखण अफ्रीका में हुन देश जी सेवा कई आहे, उहो ठीकु आहे,
पर हिते संदसि कार्य ॾिसूं पोइ ई खेसि वोट ॾियूं। माना अंग्रेज़नि जो एजेंट केरु हो, कांग्रेस जा वर्कर्स हुआ या ॿी कंहिं वीचारधारा जा माण्हू, उहो हिन पैराग्राफ मां क्लियर थो करे वियो डॉक्टर चोइथराम साहब गिदवाणी। इहो इतिहास थो सिंध जो ॿुधाए, हिंदुस्तान जो इतिहास जो को किताब न, पर ही थो ॿुधाए त उन टाइम में एज़ अ एजेंट कंहिं कमु कयो हो। अचो एतिरे क़दुरु जो हुन लोकमान्य तिलक खे बि चयो त असीं हीरो वर्शिप न करियूं पर सिद्धांतनि जी पैरवी करियूं। जेकॾहिं असां वटि प्रिंसिपल्स आहिनि त असां उन्हनि जी पोइवारी कयूं, कंहिं माण्हूअ जी पोइवारी न कयूं। हीउ माण्हू आहे, इन माण्हूअ जी असीं पूॼा कयूं। माना कंहिं माण्हूअ जी कंहिं जी पूॼा करण जे डॉक्टर चोइथराम ख़िलाफ़ु। 1917 में शिकारपुर में राजनीतिक कॉन्फ्रेंस थी थिए ऐं उन में विपिन चंद्र पाल खे शामिलु करण जी नींड ॾिनी थी वञे हली। विपिन चंद्र पाल सिंध में ईंदो एंड राजनीतिक तकरीर न कंदो, यानी पॉलिटिकल को बि स्टेटमेंट न ॾींदो। इन जे लाइ सिंध गवर्नमेंट उनखे हिकु ऑर्डर थी पकड़ाए, नोटिस थी पकड़ाए पई। हाणे विपिन चंद्र पाल तंहिं टाइम में जेल मां बि निकिरी आयो हो, इहा वॾी हिस्ट्री आहे, उन ते मां नथो वञा छो जो पाण डॉक्टर चोइथराम खे था पढ़ूं पिया। त डॉक्टर विपिन चंद्र पाल सॼी उते जेका मीटिंग आहे उन में का बि राजनीतिक तकरीर नथो करे, कंहिं बि गवर्नमेंट जे कंहिं बि एक्शन ते नथो ॻाल्हाए पियो ऐं हू ॻाल्हाए थो कंहिं भक्ति भाव ऐं उनजी वीचारनि ते थो ॻाल्हाए पियो। उनजी सियासती ॻाल्हि का बि नथी अचे पई, उनजी भक्ति ऐं ज्ञान जी ॻाल्हि थी अचे पई। त हिते डॉक्टर चोइथराम गिदवाणी हुन हू ऐं हुनजा साथी जेको आहे विपिन चंद्र पाल जी जेका अलॻि सां मीटिंग रखी रही उन में शामिलु नथा थियनि ऐं हू वञे थो हली। यानी जेकॾहिं तव्हां जंहिं बि वीचार जा आहियो उन वीचार खे तव्हां पेश कयो, भली तव्हांजे मथां गवर्नमेंट पाबंदी विधी आहे त गवर्नमेंट जी पाबंदियूं भञो, गवर्नमेंट जी छो मञींदासीं असीं? जेका विदेशी गवर्नमेंट आहे उनजी असीं ॻाल्हि छो मञूं? उनजे करे नाराज़ थी करे वञे थो हली पई। शिकारपुर कॉन्फ्रेंस में सोशल कॉन्फ्रेंस में हिकु स्वतंत्रता सेनानी आहे देवी दमयंती, उहा थी अचे त उनजे शामिलु थियण ते शिकारपुर वारा ॾाढो गोड़ था कनि ऐं शाम जो बि जेका राजनीतिक कॉन्फ्रेंस थी थिए उन में बि उहा मंच ते शामिलु थी थिए त ॾाढो शोर शराबो थो थिए ऐं मीटिंग हलण जी नथी थी सघे। त डॉक्टर चोइथराम खे घुरायो थो वञे मंच ते, त डॉक्टर चोइथराम उहो तकरीर कंदे चवे थो तव्हीं जिंदा दिलि आहियो, पर जिंदा दिलि जो मतिलबु इहो नाहे त को अवीं अहिड़ा नंढीअ दिलि वारा थियो जो किन माण्हुनि खे ॾिसी अवीं कमज़ोर थी वञो ऐं उन्हनि जी हाज़िरीअ खां डिॼो। अवीं पंहिंजी दिलि विशाल कयो, जे अवीं चाहियो था त असीं तव्हांजी इज़त करियूं त अवीं बि ॿियनि खे इज़त ॾियो। माना जेकॾहिं तोखे इज़त खपे त ॿियनि खे बि इज़त ॾियो। इहा तकरीर डॉक्टर साहिब उते कई आहे ऐं इहा तकरीर कंदे कंदे डॉक्टर साहिब हिकु ठहराव बि पेश कयो आहे जंहिंमें सरकार पारां जेके बि अकूबतूं कयूं वयूं या जेके ज़ुल्म कया विया उन्हनि खे निंदियो थो वञे ऐं उहो ठहराव पास थो थिए। हाणे स्वामी सत्यदेव आहे, उन्हनि जो सिंध में दौरो थो थिए त उहो डॉक्टर चोइथराम उनजो जेको आहे चिट लिखे थो पियो, उहो हिन रीत आहे जेको हिन लिखियो आहे त ओॾीमहिल सिंध में सिंधीअ जी अरबी फ़ारसी लिपि अची वई हुई हली ऐं उहा हली रही हुई हली, त उहा सिंधीअ जी देवनागरी लिपि ऐं हिंदीअ जो जेको आहे समर्थन थो करे पियो। माना 1853 में अरबी सिंधी लिपि असांजे मथां थोपी वई आहे। मां हर बार जॾहिं बि अरबी फ़ारसी सिंधीअ जी लिपीअ जी ॻाल्हि थींदी आहे त मां इहो थोपियल चवंदो आहियां ऐं हाणे बि हिते डॉक्टर चोइथराम जेको आहे उहो क्लियर थो करे, छा थो करे त देवनागरी लिपीअ ऐं हिंदीअ जे हक़ में छा थो वीचार ॾिए त सिंध जा हिंदू आम तरह पंहिंजी सभ्यता ऐं संस्कृति खां परे थी रहिया आहिनि। तंहिंजो मुख्य सबबु हिकु इहो बि आहे त सिंध में जेका तालीम मिले थी सा अरबी सिंधी लिपीअ में ऐं उन ई लिपीअ में सिंध जे हिंदुनि जी ॼाण लाइ पूरा पंहिंजा पुस्तक कोन आहिनि, यानी अरबी सिंधीअ में पुस्तक ई कोन हुआ कॾहिं ताईं 1920 ताईं। अलबत् सनातन धर्म सभा कराची वारनि हिंदू सभ्यता जे पुस्तकनि जा तर्जुमो करे फैलाव कयो आहे, पर उहो काफ़ी न हो। इन करे
जेको आहे देवनागरी में जेकॾहिं किताब हुआ त उन्हनि खे पढ़ियो वञे। सिंध जा हिंदू पंहिंजी सभ्यता ऐं संस्कृति खां वाक़िफ़ तॾहिं थी सघंदा जॾहिं सिंधी हिंदू देवनागरी लिपि ऐं हिंदी ॿोलीअ खां वाक़िफ़ थींदा, परिचित थींदा। हिंदीअ में अथाह साहित्य आहे ऐं सिंध जे हिंदुनि लाइ इहो साहित्य जो दरवाज़ो खुलणु खपे, यानी उहे हिंदी भाषा उन्हनि खे पढ़णु घुरिजे ऐं हिंदी असांजी तॾहिं असीं पढ़ी सघूं था जॾहिं असांखे देवनागरी ईंदी। जेकॾहिं असांखे अरबी फ़ारसी ईंदी त असीं हिंदीअ जे वेझो न ईंदासीं ऐं हिंदीअ में साहित्य अथाह आहे। देवनागरी में बि तंहिं टाइम में अथाह साहित्य हो, पर असांजे कुझु प्रगतिशील लेखकनि उन देवनागरीअ जे साहित्य खे संभालण जे बदिरां अंग्रेज़नि जी ग़ुलामीअ वारी मानसिकता 1947 खां पोइ ताईं उन्हनि जी रही आहे ऐं असांजो जेको वॾो खजानो देवनागरी ऐं संस्कृत में हुओ उन खे हू सारे संभाले सांढे न रखे सघिया ऐं अॼु ताईं बि हू चवनि था पिया त असांजे हिंदुस्तान में अरबी फ़ारसी सिंधी लिपीअ में असांजा ॿार शिक्षा वठनि, जेका मूंखे शख़्सी तौर सां सामाजिक तौर सां मंज़ूरु न आहे, छो जो असांजी ओरिजिनल लिपि देवनागरी लिपि हुई, आहे ऐं रहंदी। अचो चोएथाम ते तालु पिया। हाणे डॉक्टर साहिबु नागरी प्रचारणी सभा जे ज़रिए छा थो करे पियो, हिंदी ऐं नागरी लिपि सेखारण जी मुहिम थो हलाए पियो ऐं शिकारपुर ऐं हैदराबाद में इन्हनि जूं पाठशालाऊं खोलियूं थियूं वञनि। हैदराबाद में बाए गुरदास साहिब जे टिकाणे में नागरी ऐं हिंदीअ लाइ उत्साह सां कमु शुरू थियो। वॾा वॾा हिंदी पुस्तकालय खोला विया, नौजवान वॾी तइदाद में हिंदी सिखणु लॻा। स्वामी सत्यदेव जेको मगरबी विश्वविद्यालय मां यानी यूरोप मां डिग्री वठी आयो ग्रेजुएट जो, ऐं उनखे ॿुधण जे लाइ जेके बि पहिरीं टाइम में माण्हू हुआ 100 खनि था अचनि होमस्टेड हॉल में, पर ॿिए ॾींहुं जेका मीटिंग थी थिए पई उन में सॼो जो सॼो होमस्टेड हॉल फुल थो थी वञे हली। ऐं उन खां पोइ हफ़्ते अंदरि ई हीराबाद ऐं धनेमल चेलाराम जी जॻह बाए ईसरदास जे टिकाणे जे साम्हूं ऐं किले वटि यानी हैदराबाद जे किले वटि ऐं ॿियनि जॻह ते हिंदी सेखारण लाइ रात्रि शालाऊं खुलंदियूं थियूं वञनि ऐं साल खन में ई 100 जवान हिंदी ऐं देवनागरी लिपि सिखी करे तयारु था थी वञनि। इहो हो सिंध में डॉक्टर चोएथराम जो देश जी सेवा में देश सेवा जी राह में कमु करण जो बयानु जेको हिन अध्याय 6 में ॾिनल आहे। ऐं उहा जेके आमिल आहिनि उहे आमिल बि इन में अची करे शामिलु थियनि था ऐं देवनागरी लिपि सिखनि था पिया। अचो त हाणे अॻियां था हलूं अध्याय नंबर 7 ते। 7 में छा आहे? सिंध में आज़ादीअ जो आंदोलन 13 खां पोइ शुरू थियो वञे हली, माना पहिरीं बि हो, मां नथो चवां इहो पहिरीं न हो, 1857 खां वठी शुरू थो थी वञे हली। भली 1843 में अंग्रेज अची था वञनि हली सिंध में, 1853 में लिपि बदिलजी थी वञे हली, 1857 में पहिरियों स्वतंत्रता आंदोलन थो थिए, उन में बि सिंध भाग वरितो आहे। उन खां पोइ कंटिन्यूअस हलंदा था रहनि पिया, लगातार उन्हनि जो हलणु लॻे थो पियो। पर हाणे दॿाव शुरू थो थी वञे हली। छो थो शुरू थिए? छो जो राजनीतिक गतिविधियूं सिंध में वधीक थियूं थी वञनि हली। सिंध जे नौजवान लीडरनि जेको आहे नेताउनि जेको आहे ॿियनि नेताउनि खे सिंध में घुराए करे रूह फूकण जी साह फूकण जी जेका आहे कम कया आहिनि, उन जे करे हाणे सिंध में बि दॿाव शुरू थो थी वञे हली ब्रिटिश गवर्नमेंट जो। अचो त ॾिसूं कहिड़ो कहिड़ो थो हले। 1916 में कांग्रेस अधिवेशन में नरम ऐं गरम दल गॾिजी विया ऐं जेको मुस्लिम लीग बि उन सां बि कुझु सम्झौतो थियो ऐं सिंध में कांग्रेस जी का बि हलचल तंहिं टाइम ताईं न हुई। इंडियन नेशनल कांग्रेस जो हिकु अंग्रेज़ी अखरनि में बोर्ड लॻल हूंदो हो, किथे गिदू बंदर रोड ते हैदराबाद में। उहो बि हिकु वकील जी ऑफिस जे ॿाहिरां। उन में बि साल में हिकु दफ़ो कुझु माण्हू ईंदा हुआ ऐं ॻाल्हियूं ॿोलियूं करे निकिरी वेंदा हली। कोई अधिवेशन में केर बि न वेंदो हो सिंध मां, बसि उहो जेको बोर्ड आहे उन वकील जी ऑफिस में लॻल हूंदो हो। हिते उन वकील जो नालो जेको आहे लेखक न ॿुधायो आहे, न ई जेको आहे डॉक्टर चोएथराम पंहिंजी जीवनी में लिखियो आहे त कहिड़े वकील जी उहा ऑफिस हुई। ख़ैरु अचो त छा थो थिए, डॉक्टर चोएथराम कुझु पुराणनि कांग्रेसनि सां ऐं जेके उन सां सहानुभूति रखण वारा हुआ कांग्रेस सां, उन्हनि सां मिली करे कांग्रेस खे वरी वापसि खड़ो करण जी कोशिशि थो करे पियो
ऐं हैदराबाद में बाक़ाइदे कांग्रेस कमेटी ठही थी पई। हाणे कांग्रेस कमेटीअ में केरु थो अची वञे हली, डॉक्टर चोएथराम, उनखे उतां जो सेक्रेटरी थो बणायो वञे ऐं सॼी सिंध में कांग्रेस जूं कमेटियूं ठाहियूं थियूं वञनि। ऐं कराचीअ में सेठ हरचंद राय, दुर्गादास आडवाणी, सेठ चागला, जमशेद मेहता, इन्हनि ते ज़ोर रखी कांग्रेस कमेटीअ जी स्थापना कई थी वञे। यानी इन्हनि खे सभिनी खे संपर्क थो कयो वञे, इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई थी वञे ऐं कांग्रेस कराची में भी स्थापित थी, यानी हैदराबाद में भी सरगर्म थी वई हली ऐं कराची में भी सरगर्म थी वई हली। कुझु ज़िलनि में कार्यकर्ताउनि खे उजरो बि ॾिनो वियो। माना जिथे कुझु कार्यकर्ता कमु करण लाइ तयारु न आहिनि त उनखे माली इमदाद चवां मां, उनखे कुझु सैलरी ॾेई करे उन्हनि खे तयारु थो कयो वञे त हू कांग्रेस जे लाइ कमु कनि। ख़ैर चलो, मां हिन ते पंहिंजा वीचार नथो रखां पियो। 1918 ऐं 19 ताईं सिंध में कांग्रेस जो पूरो धाको थो ॼमी वञे। माना हिकु ई पार्टी हुई कांग्रेस जी, उनजो पूरो धाको थो थी वञे। 17-18 ताईं देश जूं हालतियूं बि फिरनि थियूं पियूं ऐं डॉक्टर साहिब सां केतिरा कमु कंदड़ अची करे गॾिजनि था पिया। छो जो ॿी महाभारी लड़ाई यानी सेकेंड वर्ल्ड वॉर जेका उहा ख़तमु थी चुकी हुई एंड हुनजा जेके इफेक्ट्स आहिनि, उनजो जेको असरु आहे उहो ॾिसणु अचणु लॻी थो वञे हली पई। सिंध जे राजनीतिक खेत्र में डॉक्टर चोएथराम, जयराम दास दौलतराम ऐं प्रोफेसर घनश्याम जी तिरमूर्ति बणिजी आहे ऐं उन्हनि पूरे आंदोलन में, सभिनी आंदोलन में बहिरो वरितो आहे। इहा ई तिरमूर्ति होम रूल जी मीटिंगुनि, नगरवासी मंडलीअ में बहिरो वठंदी हुई। प्रोफेसर घनश्याम दास ऐं डॉक्टर साहिब तंहिं टाइम में म्यूनसिपलिटीअ जा चुनाव था थियनि, उन में बिहारिया था वञनि ऐं ॿई मेंबरनि तौरु उते में चूंडिया था वञनि। उन चुनाव में डॉक्टर साहिब रुगो 10 रुपया ख़र्चु कया हुआ। माना 1819-20 में 10 रुपया ख़र्चु करे चुनाव लड़ियो वियो ऐं डॉक्टर साहिब वॾी तादाद में यानी घणा वोट खणी करे जीते आयो हो। यानी तंहिं टाइम में बि चुनाव में ख़र्चु कयो वेंदो हो। अचो, डॉक्टर चोएथराम तंहिं टाइम में कंहिं बि पार्टीअ सां न मिलियो। यानी जॾहिं उहो म्यूनसिपलिटी जो मेंबर थो थिए पियो त कंहिं राजनीतिक पार्टीअ सां उनजो जेको आहे साथ नथो रहे पियो। जेको बि शहर जे हित में हूंदो, उनजे वार्ड जे हित में हूंदो, उन जे लाइ ई हू ॻाल्हाईंदो ऐं उनजे लाइ को बि प्रस्ताव हूंदो हो त उनजे लाइ हू उनजो समर्थन कंदो हो। माना हुनजे मथां का बि राजनीतिक पार्टी जी वीचारधारा हावी न थी हुई, भले हुन कांग्रेस जा सेक्रेटरी बणे हो या होम रूल फॉर इंडिया वारी जेका धुर हुई उन सां गॾु उहो कमु करे रहियो हो। छा थो थिए, उते सिंध में जॾहिं सरगर्मियूं तेज़ थियनि थियूं पियूं त कुझु न कुझु साहित्य बि जेको आहे अचणु लॻे थो पियो, अख़बारूं अचणु लॻनि थियूं पियूं। त सिंध में बि कुझु अख़बारुनि जी शुरूआति थिए थी पई। त 1916 में विष्णु शर्मा हिकु अख़बार थो शुरू करे, हिंदू, ऐं उनजो संपादक आहे। माना संपादकीय जे रूप में हिंदूअ जी शुरूआती थी वञे। 1916 में उन वक़्त में हैदराबाद मां ॿियूं अख़बारूं निकिरंदियूं हुयूं। हिकु सिंधवासी जेका नरम ख़्यालनि जी अख़बार हुई ऐं ॿी हिंदवासी, उनजो संपादक जेठमल जेका क़ौमी ख़्यालनि जी अख़बार हुई। हिंदू लोकमान्य तिलक जे वीचारनि खे फैलाइण लाइ शुरू कई वई हुई, जंहिंजो संपादक केरु हो, विष्णु शर्मा। अख़बार खे वधाइण लाइ डॉक्टर चोएथराम साहिब पूरो ज़ोर लॻायो आहे, यानी जंहिंखे चइजे 20 ॾींहंनि जो ज़ोर उहो लॻाए थो। ऐं अख़बार जो मक़सदु हो त कहिड़ी बि तरीक़े सां आज़ादीअ जो संदेश, आज़ादीअ जो स्नेहो सभिनी माण्हुनि ताईं पहुचे। अख़बार जे मशहूरु थियण में उनजे में छपजंदड़ ख़बरुनि जी कथ ज़िक्र कयूं त इहो चयो थो वञे त हिंदूअ जी संपादकी माना सिधी जेल। माना हिंदूअ जो जेको बि संपादक थींदो उहो सिधो जेल में वेंदो। असहयोग आंदोलन जो दौरु हली रहियो हो ऐं उन में हिंदू अख़बार जा संपादक, जिन जा नाला 8 जेके आहिनि किताब में ॾिनल आहिनि, उहे हिक जे ॿिए जे पुठियां जेल में विया आहिनि। पहिरीं जेल थो मिले विष्णु शर्मा खे, पोइ थो मिले जयराम दास दौलतराम खे, पोइ मिस्टर घनश्याम शिवदासाणीअ खे, चोएथराम गिदवाणीअ खे, महराज लोकूराम शर्मा खे, झम्मटमल लखा सिंह खे, हीरानंद करमचंद खे ऐं चोएथराम वलेछा खे। इन खां अलावा बि ॿिए कुझु संपादक हुआ जिन खे जेल में मोकिलियो वियो हो। हिंदू अख़बार में डॉक्टर चोएथराम जड़नि जो रूह भरियलो सो पुठिते न हटी ऐं चोएथराम संपादकीअ सां गॾु ॿिए बि कम कंदो रहियो। यानी वार्ड मेंबरशिप जेके बि कम हुन कया हुआ उहे हलाईंदो रहियो, संपादकी बि कंदो रहियो। हली
हाणे पहिरीं बि भारी लड़ाईअ जो जेको अहवालु जेको आहे डॉक्टर साहिबु लिखियो आहे त महात्मा गांधीअ गुजरात में सेना में भर्ती थियण जी मुहिम हलाई हुई। सिंध में बि अहिड़ो प्रचार थियो, पर लोकमान्य तिलक मुंबईअ जे गवर्नर पारां सॾायल कॉन्फ्रेंस में पेश कयल ठहराव में दुरुस्ती पेश कई त सरकार लड़ाईअ बाद हिंदुस्तान खे होम रूल ॾियण जो अंजाम करे। हिते मुंबईअ जो अहवालु आयो आहे ऐं मुंबईअ जो सिंध सां वास्तो इहो हो त तंहिं टाइम में सिंध जेका आहे उहा मुंबई प्रेसिडेंसीअ सां जुड़ियल हूंदी हुई, अलॻि सां प्रेसिडेंसी न हुई। त इन करे जेकॾहिं मुंबईअ में कुझु हलचल थी त उहा सिंध में बि हलचल थी थी पई। गुजरात बि मुंबई जो हिसो हूंदी हुई। गुजरात में महात्मा गांधी सेना में भर्ती थियण लाइ चई रहियो हो त लोकमान्य तिलक होम रूल जी ॻाल्हि करे रहियो हो। सिंध में बि इहो प्रचार थिए थो, पर डॉक्टर चोएथराम गिदवाणी जेको आहे उहो तिलक जी पुठभराई थो करे पियो। ऐं हिंदू अख़बार में लिखियो वियो त जेसीं ताईं हिंदुस्तान असांजो न थियो आहे तेसीं ताईं असीं बि हिंदुस्तान खे बचाइण लाइ तयारु न आहियूं। यानी हिंदुस्तान असांजो थींदो त पोइ असीं हिंदुस्तान जे बारे में सोचींदासीं। हैदराबाद जो कलेक्टर आहे उहो हिंदूअ जे संपादक खे घुराए थो पियो, लोकराम शर्मा खे, ऐं चेताए थो पियो त सेना में भर्ती थियण ते अहिड़ा जुमिला रुकावट विझंदा, तंहिं करे आईंदा इहो कमु न कयो वञे। यानी तव्हां हीउ जेको जुमिलो लिखियो आहे हिंदुस्तान असांजो न थींदो तेसिताईं असीं न सोचींदासीं, अहिड़ा जुमिला न लिखो। जेको अंदेशो हो उहो ई थियो त जेके संपादक आहिनि या जेके अहिड़ा समाचार ॾियनि था पिया उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। पर जेका 1914 जी महाभारी लड़ाई आहे उन खां पोइ अंग्रेजी सरकार जेका आहे ज़ुल्म वधाईंदी थी वञे पई ऐं हिंदुस्तान खे को बि ख़ासि जेको आहे चइजे कि रिलैक्सेशन नथो मिले पियो। ऐं उते ई रोल्ट एक्ट, मिस्टर रोल्ट आहे, उन जी हिकु कमीशन थी ठाही वञे ऐं उहा कमीशन जेका रिपोर्ट उहा ॾींदी उहा उनखे लागू कई वेंदी। उन में ॾाढा सख़्तु रूल्स ठाहिया विया हाली रोल्ट एक्ट में, ऐं उन्हनि जी मुखालफ़त जेका आहे महात्मा गांधी बि कई ऐं महात्मा गांधी खां अलावा असांजे सिंध जे रहवासियुनि बि कई आहे। त महात्मा गांधीअ इन खे सॼो कानून चयो आहे ऐं ऐतराज़ वठण लाइ हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु थो करे त इन ॾींहं ते असीं हड़ताल कंदासीं। उहा हड़ताल अहिड़ी थी थिए सिंध में त हैदराबाद में हिकु बि दुकानु नथो खुले पियो ऐं जेके बि जजनि खे भाॼियूं हुजे खीरु हुजे अहिड़ा सभु दुकान बंदि था थी वञनि हली। ऐं जेकॾहिं कंहिंखे ज़रूरत हुई त कुझु कार्यकर्ता जेका उहे हकिया तकिया बीठा हुआ यानी तयारु हुआ त जंहिंखे ज़रूरत आहे उनखे वञी करे ॾेई अचनि, घर वञी करे पहुचाए ईंदा हुआ हाली। माना इहा हिकु ऐतिहासिक हड़ताल रोल्ट एक्ट जे ख़िलाफ़ु हैदराबाद में थिए थी पई हली। ऐं शाम जो हिकु जुलूस या सरगस जेका आहे उहा निकिती ऐं उनखां पोइ मीटिंग बि कोठाई वई हली। उन जो जेको सदर थियो उहो हो मुखी जेठानंद। उन तक़रीर कई जेका सिंध जी तवारीख़ में, राजनीतिक तारीख़ में लिखण जहिड़ी आहे, यादि करण जहिड़ी आहे। त छा थो चए मुखी जेठानंद, अॻे ज़माने में जीअं ऋषि मुनि पंहिंजी तपस्या ऐं कम सां इंद्र जे तख़्त खे लोॾे छॾींदा हुआ, तीअं ई हिन ज़माने में महात्मा गांधी पैदा थियो आहे जो पंहिंजी हलचल सां अंग्रेज़नि जो तख़्त लोॾींदो। बराबरि ईअं ई थींदो हो त को बि ऋषि मुनि तपस्या कंदो हो त इंद्र जी जेका कुर्सी आहे उहा हिलणु लॻंदी हुई ऐं कंहिं न कंहिं अप्सरा खे उन ऋषिअ जी तपस्या भंग करण लाइ मोकिलींदो। हिते गांधीअ खे हुन ऋषि चयो आहे जेको तपस्या करे रहियो आहे, असहयोग आंदोलन हलाए रहियो आहे, त हुनजी तपस्या भंग करण लाइ रोल्ट एक्ट जहिड़ा कानून पास था थियनि पिया। त डॉक्टर चोएथराम जेको बि ॻाल्हाईंदो हो उन में पावर हूंदी हुई, अहिड़ी पावर हूंदी हुई जो जेके बि माण्हू हुजनि उन में पावर अची वञे हली, माना जोश अची वञे हली। ऐं हू ॻाल्हाए थो पियो उन मौक़े ते त जेके हैदराबाद जा माण्हू आहिनि उहे बि तयारु था थी वञनि हली अंग्रेज सरकार खां बदिलो वठण लाइ या अंग्रेज सरकार जे ख़िलाफ़ु कमु करण लाइ, जंहिंमें लिखियो आहे हिन त चक्री हणण लाइ तयारु थी था वञनि हली। हिन तहरीक सॼी सिंध में हिकु नओं रूप वरितो, बिना कंहिं लली छिपे जे या बिना कंहिं चमचागिरीअ जे सरकार जे कमनि खे निंदियो वियो। ऐं 3 मार्च ते यानी 3 मार्च 1919 ते सॼी सिंध में हड़ताल ऐं मीटिंगूं थियूं। दिल्लीअ में बि हड़ताल थी जिते स्वामी श्रद्धानंद बंदूकुनि यानी संगीननि जे साम्हूं सीनो खोले करे बीह रहियो, यानी 56 इंच का सीना वो बंदूकुनि जे साम्हूं हो स्वामी श्रद्धानंद।
सिंध में प्रेस एक्ट भरण लाइ बुलेटिनूं निकितियूं ऐं महात्मा गांधीअ जो किताब बि खुलियो खुलायो विकामियो वियो। इन जी हलचल जी शुरूआति जयराम दास दौलतराम कई ऐं हैदराबाद जे कलेक्टर ऐं जेके अधिकारी हुआ, जेके कामोरा हुआ, उन्हनि जी इन जे करे, हिन आंदोलन जे करे निंड फिटी थी पए पई ऐं हू ज़ोर ज़बरदस्ती करण था लॻनि पिया। छा था कनि पिया? कुझु माण्हुनि खे गिरफ़्तार करण जी कोशिशि था कनि पिया, जंहिंमें कोशिशि करण खां पहिरीं हूअ कुझु जॻहियुनि ते छापा था हणनि पिया। कहिड़ियूं कहिड़ियूं जॻहियूं आहिनि? ॾिसो, ब्रह्मचर्य आश्रम, रईस गुलाम मोहम्मद भुरगड़ीअ वारो, उनजो बंगलो, प्रोफेसर घनश्याम दास जेठानंद जो घर, मुखी जेठानंद जो बंगलो, महराज लोकराम ऐं विष्णु शर्मा जा घर, जेठमल परसराम जी ऑफिस, शेख अब्दाल मजीद जे रहण जी जाइ, इन्हनि ते तलाशी कई थी वञे ऐं उतां कुझु कागर पट खणी करे वञण जी कोशिशि थी कई वञे हली त सॼे शहर में थरथलो थो पइजी वञे हली त ज़रूरु कुझु हींअर गिरफ़्तारियूं थियण वारियूं आहिनि। त पुलिस अञा छापा हणी रही आहे त डॉक्टर चोएथराम खे जॾहिं ख़बर थी पए त उहो टांगे में चढ़ी करे गुलाम मोहम्मद जे ऑफिस में अची थो वञे हली ऐं ते पुलिस बीठी आहे, तलाशी वठी रही आहे। तंहिंखां पोइ बि हू सिधो मथे उनजी ऑफिस में चढ़ी थो वञे हली ऐं उते पुलिस चए थी शेख अब्दाल मजीद खे त तोखे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं पंहिंजो जामिन ॾे, यानी ज़मानत ॾे। त डॉक्टर साहिबु अॻियां थो वधे, डॉक्टर चोएथराम, त डॉक्टर चोएथराम खे बि चयो थो वञे त तूं बि गिरफ़्तार आहीं। उते जेठमल परसराम थो अचे त मां हिन जी ज़मानत ॾींदुसि, त जेठराम परसमाल खे बि चयो त तूं गिरफ़्तार आहीं। इहे जब जॾहिं सॼो हली रहियो हो त ॿिए बि गिरफ़्तारियूं थियण वारियूं हुयूं त हेठि हशाम माण्हुनि जा वॾी भीड़ इकट्ठी थी वञे हली ऐं सभई हिक ॿिए जी ज़मानत ॾियण लाइ तयारु था थियण हली त पुलिस घबराइजी थी वञे ऐं सभिनी खे छॾे करे हली थी वञे हली ऐं केर बि गिरफ़्तार नथो थिए। इहो केस को बि हलियो न, छो जो इन में जेको आहे इहो चयो थो वञे कि जेको रईस भुरगड़ीअ वारो हो उहो हिन मीटिंग में शामिलु हो, उनजे घर में मीटिंग थी हुई उनजे करे। पर ओॾीमहिल उहो मोहम्मद साहिब भुरगड़ीअ वारो जेको आहिनि उहे पंहिंजे हैदराबाद में न हुआ या सबूत मिली था वञनि, यानी केस बीहे ई कान थो त केस ठही कान थो सघे, इन करे उहा हली थी वञे हली ऐं पुलिस बि निकिरी थी वञे हली। त इन जे ख़िलाफ़ु हिंदवासी अख़बार में जेठमल परसराम लिखे थो पियो ऐं पुलिस उनखे गिरफ़्तार करण जी वजह ॻोल्हण थी लॻे त कीअं न कीअं उनखे गिरफ़्तार कयूं। इहा हुई सिंध जे असहयोग आंदोलन जी हिकु हलचल। हाणे अचो अॻियां था हलूं पिया। राणी बाग आहे दिल्लीअ में, उते गोलियूं हलायूं वयूं ऐं केतिरनि बेगुनाहनि जो खून रेला करे वियो आहे त जेठमल परसराम पंहिंजी अख़बार में ज़बरदस्त लेख लिखियो वियो, जंहिं करे संदसि जे मथां 124 कलम यानी एक्ट जी जेका धारा आहे उनजे तहत गिरफ़्तार थो कयो वञे ऐं राजद्रोह जो केस थो उनजे मथां हलायो वञे हली। तंहिं टाइम में न्यू कॉल जे नाले सां हिकु चोपड़ी थी ठाही वञे ऐं उनखे जेको आहे विरहायो थो वञे त कराचीअ मां दुर्गादास आडवाणी, हरीराम वाड़ीवाला इन्हनि ते बग़ावत जो केस जेको आहे हलायो थो वञे ऐं मुंबईअ में लोकमान्य तिलक खे तकरीरूं कंदे गिरफ़्तार थो कयो वञे हली ऐं उन ते 50,000 जी ज़मानत ॾियण जो जेको आहे समन थो निकिरे। त इन में मोहम्मद अली जिन्नाह साहिबु जेको आहे तिलक जो बचाव थो करे ऐं हैदराबाद में बि वॾो ख़र्चु करे केसनि में हले थो पियो, पर को असरु नथो थिए। उन खां पोइ जेठमल दुर्गादास, श्री जेठमल जी, श्री दुर्गादास जी ऐं मारीवाला खे जेल में मोकिलियो थो वञे हली। राजद्रोह जो केस जेको आहे महराज गोवर्धन शर्मा ते 1908 में बि हलायो वियो वरी। ही 1918 जी ॻाल्हि आहे, पर हिते 1908 जी ॻाल्हि इन करे आई आहे त तॾहिं स्वदेशी जो प्रचार पे कयईं त स्वदेशी जो प्रचार हलाईंदे हलाईंदे उनखे 5 सालनि जी सज़ा थी त उन सां गॾु ई श्री चेटूमल ऐं वीरूमल बेगराज खे 3 सालनि जी सज़ा थी। इन करे माण्हुनि में काफ़ी हिरास पैदा थी वियो हली। कॾहिं 1908 में उहो हिरास पैदा थी वियो वरी, पर 10 सालनि खां पोइ इन में को बि अवाम ते असरु कोन ॾिसणु आयो ऐं अवाम वधीक खां वधीक तादाद में आई। माना 10 सालनि में सिंध में हिकु वॾो फेरो थो अची वञे हली। जॾहिं उन्हनि खे 3 सालनि जी सज़ा थी मिले ऐं 5 सालनि जी, त अवाम चुपचाप करे वेही थी रहे। पर 1918 में ईअं नथो थिए त उनजो हिकिड़ो मिसाल था ॾियनि त लाड़काणे ज़िले जे बाडे वारे महराज भूलचंद ऐं संदसि साथीअ ते राजद्रोह जो केस हलियो त
त डॉक्टर साहिब ऐं महाराज लोकूराम उते पहुता ऐं कोर्ट जे साम्हूं मीटिंग कई ऐं ॿिन्ही खे खुले रूप सां वाधायूं ॾिनियूं। किन किन खे? महाराज मूलचंद ऐं संदसि साथीअ ते। ठीकु आहे। अहिड़ी तरह ई मीटिंगूं जेके आहिनि उहे डॉक्टर साहिब चोइथराम मिली करे कराची ऐं हैदराबाद में बि करे थो पियो ऐं उते सरकार जे ख़िलाफ़ु जेको आहे उहो ॻाल्हाए थो ऐं सरकार जे ख़िलाफ़ु निंदा प्रस्ताव बि पास था थियनि। त चवनि था 10 सालनि में इहो वॾो हिकिड़ो बदिलाव अची वियो हली ऐं आज़ादीअ जे आंदोलन में भाग वठण जा जस जा भागी आहिनि डॉक्टर साहिब ऐं उन जा साथी। त इहो अध्याय 6 ऐं 7 जंहिं ॿुधायो त सिंध में कीअं आज़ादीअ जो आंदोलन जेको आहे वधे थो पियो। 1913 खां वठी 1918 19 ताईं 20 ताईं जी हीअ तक़रीर मूं तव्हांजे साम्हूं रखी आहे डॉक्टर चोइथराम जी जीवनीअ मां खणी करे, जिन में असांखे ख़बर पए थी त कीअं असांजी सिंध में आज़ादीअ जो आंदोलन हली रहियो हो ऐं उन में कीअं ॿिए माण्हू बि बहिरो वठी रहिया हुआ। अॻिते बि हलंदो रहंदो डॉक्टर चोइथराम जी जीवनी जो किताबु। तव्हांखे हीउ वीडियो कीअं लॻो? पंहिंजा कमेंट्स, पंहिंजा वीचार कमेंट्स बॉक्स में ज़रूरु लिखंदा। पंहिंजनि दोस्तनि, मिटनि, माइटनि, साहेड़ियुनि सदियुनि खे हिन वीडियो जे बारे में ॿुधाईंदा, सिंधु सागर भारत जे बारे में ॿुधाईंदा, UPSC जे सिलेबस जे बारे में ॿुधाईंदा, त जीअं असांजा ॿार वधि में वधि हिन वीडियोज़ जो फ़ाइदो वठी सघनि। जय हिंद, जय भारत, जीए सिंध, जीअनि सिंधियत खे चाहिण वारा।